सिंध हाई कोर्ट सूबे में सरकारी नौकरियों में नई भर्तियों ते लगल पाबंदी में 4 दिसंबर ताईं वाध करे छड़ी। सिंध हाई कोर्ट में सिंध में 140 खां वधीक खातन में नई भर्तियों खिलाफ MQM पाकिस्तान की दरख्वास्त ते ॿुधणी थी। जस्टिस मुज़फ़र राजपूत रिमार्क्स ॾींदे चयो त सिफ़ारिशूं इन वक़्त ताईं थींदियूं रहंदियूं जेसीं ताईं बाअसर माण्हुनि जी नाअहल औलाद पैदा थींदी रहंदी। ॿुधणी दौरान सीनियर ऑफिसर सिंध चाइल्ड हेल्थ केयर ॿुधायो त सिफ़ारिश ते भर्तियूं थियनि थियूं। हिकु ॾींहुं ईंदो जॾहिं सिफ़ारिश ख़तमु थी वेंदी, जंहिं ते जस्टिस ज़फ़र राजपूत जो चवण हो त सिफ़ारिश इन वक़्त ताईं थींदी रहंदी जेसीं ताईं फ़रसूदा निज़ाम तब्दील न थींदो। अदालत जो चवण हो त सरकारी अस्पतालनि में ॿार नाअहल ऐं सिफ़ारिशी अमले सबबि मौत जे मुंहं में वञनि था। इहो सिस्टम इन वक़्त ताईं मुतासिर रहंदो जेसीं ताईं मेरिट ते नौकरियूं नथियूं मिलनि। असांखे ख़बर आहे त बाअसर जा माण्हू ॿार कीअं MBBS पास कंदा आहिनि। अदालत सिंध चाइल्ड हेल्थ केयर जे मुलाज़िमनि मुतालिक़ रूल्स बि तलब कंदे दरख़्वास्त गुज़ार जे वकील बैरिस्टर फ़ारूक नसीम जी गैर हाज़िरी ते नाराज़गी जो इज़हार कयो। जस्टिस ज़फ़र राजपूत जो चवण हो त इहो तरीक़ो न आहे त पाबंदी वारो हुकुम हासिल करण बाद अदालत में पेश न थिजे। अदालत सरकारी खातनि में नई भर्तियुनि वारे केस जे पाबंदी वारे हुकुम में 4 दिसंबर ताईं वाध कंदे बैरिस्टर फ़ारूक नसीम खे हाज़िरी यकीनी बनाइण जी हिदायत कई।